माहिरनि इंसाननि खे चइनि नसुलनि में विरहायो आहे। हिकु कारो, ॿियो भूरो, टियों फिको, चोथों कणिक रंगो, जेको असां एशियाई मुल्कनि में रहंदड़ माण्हुनि जो आहे। हूअं त हर माण्हूअ जी तबियत, फितरत ऐं मिज़ाज पंहिंजो ऐं अलॻि अलॻि हूंदो आहे। मतिलब त हर माण्हू ॿिए माण्हूअ खां मुख़्तलिफ़ हुजे थो, पर जेकॾहिं ॻाल्हि फर्दी सितह खां वधाए क़बीलाई, इलाइक़ाई, मुल्की या नसुली सितह जी कबी त अहिड़ियूं केतिरियूं ई ख़ासियतूं, खूबियूं या खामियूं ऐं आदतूं पिण नज़र ईंदियूं, जेके मख़सूस कबीलनि, इलाइक़नि, मुल्कनि ऐं नसुलनि जे माण्हुनि में ई मिलंदियूं आहिनि। साॻीअ रीति हिक नस्ल जूं उहे ख़ासियतूं, खूबियूं या खामियूं ऐं आदतूं वरी ॿिए कबीले, इलाइक़नि, मुल्कनि ऐं नसुल जे माण्हुनि में नाहिनि मिलंदियूं। ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे रुॻो माहौल जी ॻाल्हि कजे त माण्हूअ जे मिज़ाज ते माहौल जो बि असर हूंदो आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ कबीलनि, नसुलनि ऐं मुल्कनि जा माण्हू कुझु आदतुनि ऐं अमलनि में हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। सर्द जायुनि ते रहंदड़ माण्हुनि जो मिज़ाज थधो ऐं गरम माॻनि ते रहंदड़ माण्हुनि जो मिज़ाज खोरो हूंदो आहे। साॻीअ ई रीति माण्हूअ जी तबियत ऐं मिज़ाज ते खाधनि पीतनि जो बि असर थींदो आहे। मिसाल तौर, आम तौर ते गोश्त खोर माण्हुनि खे बेरहम या कठोर दिलि सम्झियो वेंदो आहे, जंहिंजे करे कुझु क़ौमूं, मज़हब या वरी कबीला रुॻो सब्जियूं खाइण खे ई तरजीह ॾींदा आहिनि। बहरहाल, इहे सभु ॻाल्हियूं करण जो मक़सदु हिकु अहिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी कोशिश करणु आहे जेका आहे त हिक माण्हूअ जो ज़ाती तजज़ियो, पर उन तजज़िये बाबति असांखे सोचणु ज़रूर घुर्जे। सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी रही आहे, जंहिंमें हिकु पढ़ियो लिखियो पाकिस्तानी हमराह मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधाइण सां गॾु कंहिं ॿाहिरें मुल्क में पंहिंजे तालुक वारे अंग्रेज़ सां कयल गुफ़्तगू ऐं खांउस पुछियल सवाल बाबति ॿुधाए थो, जंहिं ते गौर कजे त वाक़ई दंग कंदड़ आहे। थियल ॻाल्हि ॿोल खां अॻु हू कारे, भूरे, फिके ऐं कणिक रंगे नसुल जे माण्हुनि बाबति थोरो तफ़सील बि ॾिए थो त कुदरत कारे रंग जे माण्हुनि खे ताक़त ऐं रांदियुनि वग़ैरह में भॼण डुकण जी सलाहियत ॾिनी आहे। भूरे रंग जे माण्हुनि में गॾिजी सॾिजी मुख़्तलिफ़ शयुनि खे मापे का नई शइ ईजाद या तख़लीक़ करण जी सलाहियत ॾिनी आहे। फिके रंग वारे नस्ल में मुख़्तलिफ़ शयुनि खे ॾिसण खां पोइ उन्हनि खे नक़ुल करण जी सलाहियत ॾिनी आहे, जॾहिं त कणिक रंगे मतिलब एशियाई खिते जे माण्हुनि में ख़ासियतुनि बदिरां हिक ॿिए जा पेर कढण ऐं कामयाबियुनि जो राज़ लिकाइण वारी आदतुनि जी निशानदही कई आहे, जेका असां वटि हक़ीक़त में बि आम तौर ते ॾिठी वञे थी। बहरहाल, क़ौमुनि, ॿोलियुनि ऐं खितनि जी माहौलियात जो माहिर अंग्रेज़ पंहिंजे पाकिस्तानी दोस्त खां सवाल करे थो त तव्हां नोट कयो आहे त तव्हां असांजे मुल्क में अवामी हंधनि ते नज़र ईंदड़ माण्हू कॾहिं बि थकल, बेसता, टोटरी ऐं सुस्त न ॾिठा हूंदा, जॾहिं त तव्हां जी बाज़ारुनि में को बि माण्हू ॿिनि जंगुनि ते सिधो नज़र अचण बदिरां कंहिं न कंहिं सहारे ज़रिए बीठल नज़र ईंदो। तव्हांजो हर माण्हू या त कंहिं ॿिए माण्हूअ जे कुल्हे ते बांह रखंदो या पंहिंजी ॼंघ ते ॼंघ अटकाईंदो, मोटरसाइकिल जो सहारो वठंदो, भित ते टेक ॾींदो या वरी थंभे या कंहिं ठेलीअ खे सहारो बणाए पोइ बीहंदो। अहिड़ी निशानदही खां पोइ अंग्रेज़ हमराह असांजे पाकिस्तानी दोस्त खां अहिड़ी ट्रोटाइप जो सबबु पुछे थो। बकौल उनजे त हुन खेसि गुर्बत, महांगाई, खाधे पीते जे गैर मयारी शयुनि, हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि वग़ैरह समेत 50 दलील ॾिना, पर अंग्रेज़ हमराह सभिनी ते कंधु लोॾींदो ऐं इहो चवंदो रहियो त इहे सबब आहिनि ई न। पाकिस्तानी हमराह जे सभिनी सबबनि खे रद्द करण ते जॾहिं हुन अंग्रेज़ दोस्त खां पुछो त भला असांजी ट्रोटाइप जो असुल सबबु कहिड़ो आहे, त तव्हांखे ख़बर आहे त हुन कहिड़ो जवाबु ॾिनो? अंग्रेज़ दोस्त वॾे एतमाद सां पाकिस्तानी हमराह खे चयो त तव्हांजी ट्रोटाइप जो असुल सबबु मेंह जो खीर पीअण आहे। अंग्रेज़ भूरे रंग जे नसुल जो माण्हू आहे ऐं भूरो रंग तहक़ीक़ ऐं ईजाद कंदड़ नसुल आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इन जे पुठियां को मंतक त ज़रूर हूंदो। अंग्रेज़ हमराह जो चवणु आहे त मेंह आहे त वज़न वारी ऐं ताक़तवर, पर इहा हिकु सुस्त जानवर आहे। मेंह ताक़त जे ज़ोर ते केतिरो बि ॻरो कमु करे, पर थोरे हलण या डुकण खां पोइ थकिजी पवंदी आहे। इहो ई सबबु आहे त तव्हां बांग्लादेश, हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे माण्हुनि में मेंह जो खीर पीअण जे करे मेंह जी सुस्ती ऐं ट्रोटाइप वारियूं ख़ासियतूं अची वियूं आहिनि। हू वधीक तफ़सील ॾींदे चए थो त मेंह जो खीर पीअण या गोश्त खाइण जी तव्हांखे क़ुरान पाक समेत कंहिं बि मज़हबी किताब
जवाब में ताईद बि नाहे कई वई। इहा अलॻि ॻाल्हि आहे त मेंहिं हिलाल जानवर ज़रूर आहे। अंग्रेज़ हमराह पाकिस्तानी हमराह खां इहो बि सवाल करे थो त पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़े जानवर जो खीर पीअंदा हुआ, जंहिंजे जवाब में ही ॿुधाए थो त ॾाचीअ जो। वरी हू पुछे थो त पाण सगुरन कहिड़ो जानवर चारियो आहे, जंहिं ते ही चए थो त बकरी। जंहिं ते अंग्रेज़ चयो त तव्हांखे पाण सगुरन ॾाचीअ ऐं बकरीअ जे खीर जा फ़ाइदा ॿुधाया आहिनि। ॾाचीअ ऐं बकरीअ जो खीर पीअण जी ताईद बि कई आहे। तव्हां उन्हनि जा खीर नथा पीओ, जॾहिं त मेंहिं जे खीर जा ॾाची ऐं बकरीअ वांगुरु फ़ाइदा ॿुधाया बि न आहिनि, तॾहिं बि तव्हां उन जो ई खीर पीओ था। इहो ई सबबु आहे त तव्हां पाकिस्तानी, हिंदुस्तानी ऐं बांग्लादेशी असां वारे माण्हुनि खां वधीक टोटरी आहियो। केर भली अंग्रेज़ हमराह जे तजज़िये खे न मञे, पर असां वटि शायदि ई को माण्हू हूंदो जंहिंजो ख़्यालु अहिड़े क़िस्म जे सवाल ॾांहुं बि वियो हुजे, या इन अंग्रेज़ जी नोट कयल ॻाल्हि खे कॾहिं कंहिं नोट कयो हुजे। इन ॻाल्हि खे बि केरु रद्द नथो करे सघे त माहौल ऐं मौसमुनि सां गॾु खाधे पीते जो बि इंसान जे मिज़ाज ते वॾो असरु पवंदो आहे। सो इहो बि वाक़ई थी सघे थो त ॿियनि शयुनि, सब्जियुनि ऐं भाॼियुनि जे फ़ाइदनि वांगुरु खीर जे फ़ाइदे सां गॾु असांजे माण्हुनि में टोटराइप जो जुज़ मेंहिं जी ख़ासियत जे करे मुंतक़िल थियो हुजे। इहा ॻाल्हि त वाज़िब बि आहे त मेंहिं जे खीर बदिरां बकरी ऐं ॾाचीअ जो खीर पीअण सिहत लाइ वधीक फ़ाइदेमंद हूंदो आहे।